मुबारक थो ॾियां जो अवां महबूब जो मीलाद सजायो। आऊं सुबुह मां सवेर निकितो आहियां, रोड ब्लाक, रस्ता बंद, केमल हेॾां केमल हेॾां थी पहुचणो हुयुसि 1 बजे, 4 थी विया हाणे पहुतो आहियां। सो मतां अमी समझो त असीं सवेर आया आहियूं, पर पुट आऊं बि थकिजी पियो आहियां। आऊं बि वॾो सफ़र करे आयो आहियां, रुगो अवां खे इंतज़ार न आहे, मूंखे बि इंतज़ार हो जो आऊं सुबुह मां सवेर निकितो आहियां। हाणे ॻाल्हि आहे ही जो दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला माण्हुनि जी हिदायत जे लाइ, हेॾा मुन ध्यानु कजो, समझिजो ॻाल्हि, माण्हुनि जी हिदायत जे लाइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजा नबी मोकिलिया, माण्हुनि खे सिधे गस ते हलाइण लाइ, सीधो रस्तो ॾेखारण लाइ। जेके माण्हू बुतनि जे पूजा कंदा, बुतनि जे अॻियां सिजदो कंदा, के लात खे पंहिंजो महबूद समझंदा, के मन्नात बुत जो नालो उन खे पंहिंजो रब मञंदा हुआ, को उज़्ज़ा जी पूजा कंदो हो, ऐसी ताईं जो बैतुल्लाह शरीफ जे अंदर खाना काबा उन मंझ 360 बुत रखियल हुआ। घणा ॻाल्हायो, थोरो ॻाल्हायो। 360 बुत रखियल हुआ ऐं हर बुत जो कमु पंहिंजो। मके वारा चवंदा ही जेको आहे बुत इहो मींहुं वसाईंदो, ही जेको आहे सो पुट ॾींदो, ही न्याणी ॾींदो, ही रिज़्क ॾींदो, ही माल ॾींदो, ही अयाल ॾींदो, ही ज़मीन ॾींदो। हर मुसीबत, हर ॻाल्हि जो हुननि पंहिंजो रब ठाहे छॾियो, हुननि पंहिंजो रब बणाए छॾियो। ईरान ई पांखे वेझी आहे, ईरान उते वरी बाहि जी पूजा कंदा, बाहि खे पंहिंजो रब मञंदा। उहे चवंदा त हर चीज़ खे बाहि साड़ियो छॾे, हिन खां वधीक का ताक़तवर आहे ई कोन। सो उन करे असांजो रब ई आहे। ईरान जे इबादत कदम जे अंदर हज़ारनि सालनि खां वठी उहा बाहि ॿरंदी, जंहिंखे कॾहिं बि उहा बाहि उजामी कोन। हज़ारे साल लंघी विया, उहा बाहि ॿरी पे ॿरी, सर्दियूं आयूं, मींहं आया, तूफ़ान आयूं, ॾुख आयूं, आंजायूं, पर हू चवंदा त हीअ असांजो रब आहे, हिन जी बाहि न उजाए। हिंदुस्तान, असांजो जेको हिंदुस्तान ही बर्रे सगीर, ही बेलो, सिंध, मुल्तान ताईं, ही तक़रीबन हिंदुस्तान जासी सभु हिसो आहे, हिनखे सॾींदा बर्रे सगीर। ॻाल्हि समझो त अलाए कोन था सम्झो, ऐं तकरीर न ऐं तव्हांखे सम्झाइण आयो, मुंहिंजी ॻाल्हि थोरो रुगो ध्यान सां सम्झो। बर्रे सगीर जेको असांजो टुकड़ो आहे, पाकिस्तान, हिंदुस्तान, श्रीलंका, अल्लाह तव्हांजो भलो करे, बांग्लादेश, इहो सॼो हिकिड़ो टुकड़ो हूंदो, इनखे सॾींदा हा बर्रे सगीर। बर्रे सगीर हिते असां वटि हीअं हूंदो जो राम उहो रब हूंदो, कृष्ण जी मूर्ति ठाहींदा त हीअ असांजो रब आहे। हड़ूमान खे पंहिंजो रब मञंदा हुआ, समझो था, हड़ूमान उन जो रब हूंदो। पोइ छा कंदा जो पंहिंजे बुतनि खे राज़ी करण जे लाइ, हिकिड़ो त अमी को हेॾां पियो ॾिसे, को हेॾां पियो ॾिसे, ऐं हेॾो पंध करे ऐं हाल आयो आहियां, बेली मूॾा मुतवजे थियो, ऐं घणी देरि कोन वठंदुसि, बसि ॻाल्हि सम्झाइण आहे। मुंहिंजी हीअ शुरू वारी ॻाल्हि सम्झी आहे त तकरीर सॼी सम्झी वेंदा। पुट जेॾी महिल बर्रे सगीर मंझि असांजो हाल ही हो जो पीउ पंहिंजे पुट खे खणी, पंहिंजे हथनि खां छुरी खणी, काती खणी, कालीअ देवीअ जे अॻियां वञी कदमनि में पुट खे कुहंदो। माउ पंहिंजी धीउ खे कुहंदी। माण्हू
कंहिंखे वठी ईंदा उनखे इंसान जीअं असीं छेलो कुहूं था ढगो कुहूं था हलाल जानवर जेॾीमहिल कुहूं था हू इंसान पुट पंहिंजे खे ईअं कुहंदा पर यूरोप वारा जेके यूरोप जेके हींअर अमेरिका बर्तानिया वॾा वॾा पंहिंजो पाण खे अलाए छा था सम्झो इन्हनि जो इस्लाम अचण खां पोइ जी थो ॻाल्हि ॿुधायो उन्हनि जो पुट हाल इहो जो हिननि जो हिकिड़ो बादशाह हो इंग्लैंड फ्रांस जो बादशाह हो सुल्तान महमूद गज़नवी जे दौर जो उन बादशाह के उन दौर में उन ईसाई मजहब जे मुल्लनि फाही ॾिनी क़त्ल करे छॾियो हिन करे जो उहो वेंतो गुस्ल कई माण्हू वेंजंदा कोन उन्हनि जे जिस्म मंझा छट अहिड़ी ईंदी बदबू अहिड़ी ईंदी जो महीनो महीनो साल साल न वेंजंदा असांजे हिन हिंदुस्तान मंझ मर्द मरी वेंदो हो त उनजी ज़ाल उनखे उन सां गॾु साड़ींदा मुड़ुस सां गॾु सतीअ जी रस्म कुराड़नि खे ख़बर हूंदी सतीअ जी रस्म हूंदी नौजवान ज़ाल हुजे उनखे बि उन सां गॾु साड़े छॾींदा जेॾी महिल तुंहिंजो मुंहिंजो महबूब आहे मदीने वारो साईं हाय हाय चओ न सुभान अल्लाह मुंहिंजो अखियुनि जो ठार मुंहिंजे हीअं जो हार मुझे सिर जो ताज मुझे अखियुनि जी थधाण मिठो मुहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा फख्रे कायनात लजपाल नबी बाबे आदम जो भी नबी हजरत ईसा जो भी नबी इब्राहिम सुहणे जो भी नबी तुंहिंजो नबी मुंहिंजो नबी जग जो नबी मलाइकन जो जिन्नन जो हड़नी जो नबी जंहिंमहिल आयो त रब फरमायस त ओ महबूब वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुंहिंजा महबूब तोखे जहानन जे लाइ रहमत वारो नबी थो बणाया जेॾी महिल महबूब आया ये ईरान वारनि जी बाहि उछामी वई किसरा जा कुंगरा किरी पिया बुत ऊंधे मुंह किरी पिया हजरत अब्दुल मुतल्लिब थो चवे जंहिं महिल मदीने वारो मीर आयो उन महिल असांजो हाल ही हुयो जो मस्जिद हराम बैतुल्लाह जो तवाफ पियो कयां हीअं जो ॾिसां त बैतुल्लाह जूं दीवारूं मुंहिंजे घर जे तरफ़ झुकियूं पयूं आहिनि मुझे ओ बैतुल्लाह ओ अल्लाह जा घर मानू तोखे सजदो कर तू हेॾा झुकियो पियो है चवण लॻो ओ अब्दुल मुतल्लिब तुंहिंजो पुट अब्दुल्ला उन जे घर आखिरी नबी मुहम्मद मुस्तफा जाओ अहमद मुजतबा आयो उन्हें जी विलादत ते खुशियों थो मल्हाया हाय हाय झुकियल हाँ त इहो मुहम्मद ईंदो मुंह मंझा बुतन खे कढी ॿाहिरि फिटो कंदो ऐं माण्हुनि खे रब सां मिलाईंदो मुंह इब्राहिम जे ठहियल घर खे वरी बाइसे तज़ीम बणाईंदो मुंहिंजा तवाफ बि थींदा इज्जत बि थींदी छो जो मुहम्मद मुस्तफा अची वियो उजी आतश वई हर जा किरिया किसरा जा कुंगरा समझो प्याले को पिया समझो उजी आतश वई हर जा किरिया किसरा
जा कुंगरा बुत ऊंधे मुंह किरिया कुर्बदार अची वियो ओ 12 रबीउल अव्वल जी सूमर जी रात सुठी जग सारे जो सैयद सिंगार अची वियो मुखे वज टियों चौथों ॾींहुं लॻी थो सफ़र में 3-4 ॾींहंनि में 1600 या 1900 किलोमीटर मूं पंध कयो 1900 किलोमीटर 3 ॾींहंनि में मूं पंध कयो आऊं शींहं वांगुरु गजा पियो आमी सुता पिया कुछ ॻाल्हायो त सही ख़बर पए त आऊं जेरन में पियो ॻाल्हायां को सुभान अल्लाह को माशाअल्लाह को अल्हम्दुलिल्लाह अल्लाह मांखे खुश करे अल्लाह ज़बाननि में ॻाल्हायो सुभान अल्लाह जंहिंमहिल महबूब जी ज़ात आई मुंहिंजे महबूब जी ज़ात आई हज़रत सैयदा तय्यबा ताहिरा बीबी आमिना साइण थी फरमाए खरज मिन्नी नूर मुंह मंझा नूर निकतो एड़ो नूर निकतो जो हिनन अखियुनि सां बुसरा जूं माड़ियूं पई ॾिसां महल त ॾिसां पई पर ॾाचुनि जी गिचीअ मंझि जेके घिंटियूं हुयूं उहे बि हिननि अखियुनि सां पई ॾिसां वाह मुस्तफा तुंहिंजो शान जंहिं अम्मा ॼणियो उन जी नज़र जो कमाल है जो विच मंझ हज़ारे 100 किलोमीटर पंधवा जबल हिन पहाड़ हिन जॻहियूं हिन माण्हू हिन पर अम्मा जी नज़र हर शइ खे चीरींदी बुसरा जूं माड़ियूं पई ॾिसे वाह जो अम्मा जी दीद जो कमाल हो जंहिंमहिल महबूब आया रब्बे कायनात फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूर मूं रब वटां आयो अव्हां वटि नूर ॿुधजो अम्मा पीछे खरज मिन्नी नूर मुंह मंझा नूर निकतो हाणे रब पियो चवे कद जाअकुम मिनल्लाहि नूर व किताबुम मुबीन आयो अव्हां पार नूर ऐं उन जो दोस्त उन जो साथी मूं रब जो किताब बि आयो ऐं नूर बि आयो रब मुस्तफा जो तज़किरो नालो न वरतो चयई त नूर आयो छा नूर आयो नूर जो आयो ही जेके हथनि सां बच्चा पिया कुहन पुट पिया कुहन न्याणियूं पिया कुहन हिकिड़े ॾींहुं मदीने वारो साईं तकरीर पे फरमायई हिकिड़ो असहाबी रोअण लॻो सारो कतार अखियुनि मां ॻोढ़ा पे वयसि साईं फरमायो ओ प्यारा तूं छो थो रोई एतिरो सारो कतार रोई रहियो आहीं बाहूं ॿधी अर्ज़ कयई महबूब सुणा अॼु तुंहिंजी तकरीर ॿुधी तम दिलि नरम थी वई आहे ओ महबूब मिठा हींअर तूं अम्मा जो शान पियो ॿुधाई अब्बे जो शान थो ॿुधाई तूं चवीं थो त बाबो जन्नत जो विचों दरवाज़ो आहे तूं फरमाई थो त माउ जे कदमनि जे हेठां जन्नत वा जंहिं न्याणियुनि खे पालियो जे 3 न्याणियुनि खे पालियो उन्हनि जो भली जॻह ते निकाह कयई मां मोहम्मद उन जी शिफ़ात कंदुसि ओ महबूब तूं बच्चनि जी फज़ीलत पियो ॿुधाई तूं न्याणियुनि जूं ॻाल्हियूं पियो ॿुधाई ओ महबूब हिननि हथनि सां 13 न्याणियुनि खे मूं ज़िंदह पूरियो महबूब तूं न आयो हुए असां मंझ एब हूंदो हो कंहिंखे न्याणी ॼमे कंहिंखे न्याणीअ जो औलाद थे ओ महबूब सुहिणा असीं हीअं कंदा हुआसीं त न्याणीअ खे ज़िंदह पूरे छॾींदा हुआसीं अरब जी तारीख़ पढ़ो न अरबनि जी असांजी पंहिंजे बर्रे सगीर जी अजीब तारीख़
न्याणी जमदी हुई त न्याणीअ खे एब महसूस कयो वेंदो हो, न्याणीअ खे बुरो समझो वेंदो हो। जेॾीमहिल न्याणी जमंदी नानो ईंदो, ॾाॾो ईंदो, मामो, चाचो, भाइटिया, सोट, मासात सभु गॾु थींदा, पंचायत थींदी, पोइ हिक ॿिए में सलाह कंदा, दादा हिन खे न्याणी ॼई आ, हाणे छा कयूं? चाचो उथंदो चवंदो त न्याणी मूंखे ॾियो, जबलनि तां मथां खणी हेठि उछलाए अचांसि। मामो उथंदो चवंदो त मूंखे छॾियो त हिन खे कुहांसि। नानो उथंदो चवंदो त इन जूं बूटियूं बूटियूं करे असीयत ॾेई इन न्याणीअ खे मारियां। पीउ चवंदो हो त मूंखे छॾियो त मां इन न्याणीअ जो हथ सां गिचीअ खे मटियां, उन जो सिंध गलो घोटे छॾियां, सिंध उन खे मारे, पोइ इन न्याणीअ खे माउ जी छातीअ ते रखे हथ सां कुहां। भली इने माउ खे बि अज़ियत अचे, भली इने अम्मा खे बि तकलीफ़ अचे, जे न्याणी ॼणी आ, छो जो खानदान में मूंखे बेइज्जत कयो अथई, जो धीउ ॼणी अथई, हाणे इने खे माउ जी छातीअ ते रखे ज़िबह थो कयां, त भली माउ खे बि अज़ियत अचे, न्याणी बि तड़पे। जेॾीमहिल मरी वञे त हथनि सां उन जा दिल जुदा कढां, उन जा आंड्रा कढां, उन जो मग़ज़ कढां, उन जूं अखियूं कन कढी, उन्हनि जो हार ठाहे अहिड़ो ज़ुल्म हुयो, अहिड़ो ज़ुल्म हुयो। महबूब आया फरमाइनि जंहिंखे न्याणी ॼमे, जंहिंखे न्याणी ॼमे त न्याणी रहमत वा, रब जे तरफ़ां इनाम आ। न्याणी आई साईं जंदा फरमाइनि न्याणीअ जो औलाद जंहिंखे थियो, न्याणीअ जो औलाद जंहिंखे थियो, उन न्याणीअ खे सही तरह सां पाले, जीअं शरीयत जो हक़ आहे, नालो सुठो रखेसि, उन जो लिबास सुठो ढकाएसि, खाराएसि पीआरेसि सुठो। जेॾीमहिल जवान थी वञे उनखे भले घर में शादी कराए। मदीने वारो साईं थो फरमाए इन न्याणीअ खे जंहिं पालियो तातियो, इन माण्हूअ जो मां मोहम्मद सामिन हा पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोसि। समझो था ले कुर्बान या रसूल अल्लाह। महबूब जे अचण खां अॻ में न न्याणियुनि जो असां मंझो हया हुयो। रिवायत तारीख़ वारा था चवनि महबूब जे आमद खां अॻ में दुनिया वारनि जो हाल ही हुयो जो माउ सां ज़िना कंदा, अमड़ जीजल सां, माउ सां। पीउ मरी वञे पोइ पुट उन माउ सां निकाह कंदो, चाहे पाण शादी करे, चाहे ॿिए कंहिंखे दोस्तनि खे हदीअ तौर ते ॾेई छॾे। जीअं असीं गिफ्ट ॾींदा आहियूं, गिफ्ट माउ खे ईअं दोस्तनि में वेराए छॾे, मर्ज़ी यारो। महबूब आया, रब फरमायस ओ मुझा महबूब वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ सुना हबीब तू रहमत जो खजीनो बणजी आए। हिन दुनिया वारनि खे जंहिंजे अखियुनि में अब्बे जो हयाउ न हुयो, अम्मा जो हयाउ न हुयो, यारनि दोस्तनि जो हयाउ न हुयो, बच्चनि जो हयाउ न हुयो, महबूब तूं आए पुट जी मोहब्बत तो सेखारी, न्याणीअ जी पालना तो मोहम्मद सेखारी, अब्बे अम्मा जो कदर तो पढ़ायो। जो मदीने जी गलीअ में अचानक महबूब ॿार खां अचनि था, गलीअ में सुणो इमाम हुसैन रांद पियो कुॾे।
इमाम हुसैन सुन नंढड़ोआ उमिर नंढी थस महबूब महबूब लजपाल नबी जंहिं महिल उन कलीअ मंझि आया ॾिठन त इमाम हुसैन रांद पियो गुॾे साईं वेठा फरमाइन ओ पुट ओरिया जीअं वॾड़ा चवंदा बच्चा हलिया हलिया भाकुर साईं इमाम हुसैन के फरमायो पुत्र औरते आ अच मुखे भाकुर पा नंढड़ो शहजादो वेठो अचे वरी हेॾा डोड़ियो वरी साईं उन जे अॻियां अचे बीहन पुत्र हलिया 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 वरी महबूब का वेठो अचे वरी हुन पासे हली साईं वरी उन जो अॻु वठी बीहन ओ पुत्र हलिया अज तो पुत्र सा मोहब्बत कई ओ पुत्र ओ अद्दा ओ अब्बा ओ मुंहिंजा प्री प्यारा ओ मुसलमान भाव साईं दा फरमाइन पीउ जो हक़ आ त पंहिंजे पुत्र जी तरबियत करे पंहिंजे पुत्र सां मोहब्बत करे छाजे ला जो मल्ला यरहम सगीरना फला युकर कबीरना फलैस मिन्ना जेको नंढन ते बाझ नथो करे वडन जो अदब नथो करे इन माण्हूअ खे चओ त तूं मूं मुहम्मद जो नाही वञी ॿिए कंहिंजो दर वठ हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा महबूब मदीने मां हलिया अलाह कंदो तूं अञा वरी वरी मदीने हलंदासीं अलाह कंदो त मदीने जो दीदार कंदासीं मिलिया महबत वारन खे दीदार मदीने में साईं मिलिया महबत वारन खे दीदार मदीने में छजा पारी बख्शे कुल बदकार मदीने में मिलिया महबत वारन खे दीदार मदीने में जिब्रील भींदो आ चओ सुभान अल्लाह साईं जिब्रील भींदो आ सैयद जी सलामी अलैह फलकन ता अचन फौजूं गोहर जी गुलामी अलैह मेलो अमतल हरदम हर वार मदीने में कलंदर जो मेलो 2-3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं अब्दुल्ला शाह गाज़ी जो मेलो 2-3 ॾींहं 4 ॾींहं अब्दुल्ला शाह साहबी जो मेलो हफ़्तो 2 हफ़्ता पर मेलो अमतल हरदम हर वार मदीने में मिलिया महबत वारन खे दीदार मदीने में जिथे गौस कुतुब कई अब्दाल बि ईंदा आहिनि साईं जे खजाने मां से झोल भरींदा आहिनि सुल्तान सखी सरवर आशा मदीने में जो सल्लल्लाहु अलैहि या इको वारो मुफ्त में आंदो भैया जो इको वारो मुफ्त में आंदो भैया सुभान अल्लाह सुभान अल्लाह जय मल मदीने वारो साईं आयो गाल हले भई महबूब जी आमद आऊं ताके पासा ओसा हेडा होडा चक्कर ॾियारे वरी सागी जगह ताके ॿुधायां त सही त के फ़कीर जी तकरीर ॿुधी आऊं को मौलवी कोन आहियां आऊं फ़कीर मदीने वारे साईं जो पैगाम मां पार खणी आया महबूब जी विलादत थी जंहिं महिल महबूब जी विलादत थी त रब जे हबीब जी आमद सां हर तरफ़ रहमत जा ककर छाइजी विया माण्हुनि जी दिलुनि में मोहब्बत जा मींहं उठा
जेके बेमुरवत हुया, जेके अब्बे जो एहतराम न कंदा हुया, जेके अम्मा जो लिहाज न कंदा हुया, जेके न्याणियुनि जी परवरिश सही न कंदा हुया, उहे बि मुस्तफा जा गुलाम थिया। त उन्हनि खे फैज़ मुस्तफा अहिड़ो मिलियो जो पीउ जो हक़ बि अदा कयनि। अज न्याणियूं हिन बचड़ा हिन तोखे ॾाढा प्यारा हिन, ॾाढी तुंहिंजी उन्हनि सां दिल वा, पर इहो सभु सदको मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जो थई। मदीने वारे मीर जी आमद थी, हर तरफ नूर छाइजी वियो, पर महबूब जी पुट आमद जेका थी, हाणे वरी इन आमद जो बि थोरो ॻाल्हि ॿुधिजो। महबूब जंहिं दौर मंझि ॼावा, जंहिं वक़्त में आया, इहो वक़्त सॼी जॾहिं खां काइनात ठही आहे तॾहिं खां ठी क़यामत ताईं समूरनि वक़्तनि जो सरदार इहो वक़्त हो जंहिंमें महबूब, जंहिं ज़मीन ते महबूब मिठा आया, इहा ज़मीन ज़मीनुनि जी सरदार, इहो मक्के जो शहर सॼी दुनिया जे शहरनि जो सरदार आ। जंहिं दौर में महबूब आया, इहो दौर दौरनि जो सरदार हुआ। जंहिं कौम में महबूब आया, बनु हाशिम कबीले में जंहिंमें महबूब आया, मदीने वारा साईं था फरमाइनि, मूं मोहम्मद मुस्तफा के अल्लाह पाक पुठियुनि मां, पाक पुश्तुनि मां यके बाद दीगरे मुंहिंजा पीर हज़रत अब्दुल्ला खां वठी बाबे आदम ताईं सभु जो सभु पाकनि ला पाक हिन। मुझो बाबो आदम हजरत अब्दुल्ला ताईं जेके भी मुझा अब्बा हिन, जेके भी मुझा वालिद हिन, हड़ई पाक हिन। सुभान अल्लाह। उहे ईमान वारा हिन, उहे साहिब तकवा हिन, उहे मोमिन हिन, उन्हनि जा सीना मुसफ़ा हिन, मुजल्ला हिन, उन्हनि जिन जी पेशानी में मुंहिंजो नूर पे चिमकियो। हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जंहिंमहिल आड़ाह में उछलायो पियो, उन महिल मुफ़स्सिर था चवनि, मुफ़स्सिर मुहद्दिस था चवनि त बाबे हजरत इब्राहिम जी पेशानी में नूरे मुहम्मदी चिमकियो। उन रब जो हुक्म मिलियो त नूरे मुहम्मदी के तकलीफ़ न अचे, या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ बाए थधी थी वञ मुझे इब्राहिम लाइ, छाजेला जो हिन जे पेशानी में नूर आ। साईं ना फरमाइन, मां पाक पुठियुनि मां पाक पुश्तुनि में मुंतकिल थींदे वञी बाबे अब्दुल्ला, मुझो बाबो भी मोमिन हो, मुस्लिम, दुनिया जो वाहिद खानदान मुस्तफा जो आ, जेको हजरत आदम खां ठी हजरत अब्दुल्ला ताईं सब मुवहिद है। कंहिं बि बुत जे अॻियां मथो न टेके, कंहिं बुत जी पूजा न कई, कंहिं पंहिंजे हथनि सां बच्चा न मारिया, कंहिं बि ज़ुल्म जो कम न कयो, कंहिं बि जबर न कयो, बल्कि सभु रब जा इबादत गुज़ार। वरी साईं दा फरमाइनि, मूंखे रब्बे कायनात पाक मायरुनि जे रहमन मां गुज़ारींदे पाक रहमन में मुंतकिल कंदो आयो। मुझी अम्मा हजरत सैयदा आमिना साइण पाकन ला पाकवा वींदे अम्मा हवा ताईं सब जो सब मुझू अमड़ियों बि पाकन ला पाक। सुभान अल्लाह। बेशक जेको तोहमत हणे, जेको चवे त महबूब जी वालिद या वालिदा इन्हनि मां कंहिं शिरक कयो, के अल्लाह सां कंहिंजे शरीक कयो, त इहो कूड़ो आहे, इहो ग़लत आहे। छो जो महबूब दा फरमाइनि, मां पाक
आहे या न? महबूब तो फरमाए मां पाक हां त मूंखे रब पाक पुठियुनि मां सुभान अल्लाह। ऐसी ताईं हिकिड़ी अजीब रिवायत आहे, अजीब अजीब। मूं कल या हदीस पढ़ी, मूंखे हैरत लगी त हज़रत सैयदना अब्दुल्ला महबूब जो वालिद, महबूब जो अब्बो सैयदना अब्दुल्ला पूरे मक्के में सभिनी खां वधीक सुहिणो